उन मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन्नत जॾहिं सरदारी ॾिनी आहे कंहिंखे ॾिनी आहे जो पंहिंजे उन्हनि ॿिनि बचड़नि खे ॾिनी आहे जिन खे पुट मुंहिंजे मुस्तफ़ा सॾियो आहे। मुझे आका फरमायो मुझे दुनिया जा बगुल मुझे दुनिया जा बगुल जेकर कुरान करीम के भेरो दिया जड़े रब तो चवे फकुल तालो ओ मुझा महबूबा जी मुझा करीम रब इनन के चो तव्हां भी अचो असां भी अचूं था लेकिन नदो अबना अना व अबना अकुम व निसा अना व निसा अकुम व अनफुसना व अनफुसकुम तव्हां पाण भी अचो असां भी था चऊं तव्हां पंहिंजा पुटड़ा वठी अचो त असां भी पंहिंजा पुटड़ा वठी अचो। हुकुम कंहिंजो आहे ॻाल्हायो हुकुम कंहिंजो आहे अल्लाह जो उन बेनियाज़ रब के ख़बर आहे त सुहिणे महबूब जा बचड़ा नंढड़े लाकू घुराए वरतम कंहिंजे लाइ हुकुम थी रहियो आहे दुनिया के मैसेज मिली रहियो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा हसन ऐं हुसैन खे पुटड़ो पाण न बनायो आहे उन्हनि खे बचड़ो महबूब जो मुंहिंजे करीम रब पाण बनायो आहे। अजीज़ा ने मन इते टाइम पूरो कंदुसि रब जो कुरान भी ॿुधंदो हल हसन ऐं हुसैन जो शान भी ॿुधंदो हल हसन ऐं हुसैन खे मुंहिंजे करीम रब मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो बचड़ो बनायो आहे। ॿिन्ही सुहिणनि खे ॿिन्ही शहज़ादनि खे रब हिकिड़ी सूरत छो अता कई आहे जवाब दे दुनिया जे अंदर जाड़ा ॾिसी पियो ॿई हिक जहिड़ा दुनिया जे अंदर कोई भी अहिड़ा ॿ बचड़ा ॿुधा अध ताईं हिकिड़ी सूरत हेठि ॿी सूरत लेकिन ॿिन्ही खे मिलाए त हिकु थी वञे जो ॿियो को दुनिया में नाहे अगरि आहे त हिकिड़ो हसन ॿियो हुसैन मथे खां छातीअ ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा जहिड़ो रब बनायो कंहिंखे ॿुध क़ुरान हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा जे कुरान मां ॿुधाइण लाइ सजण साईं जो ग़ुलाम तयार आहे। अज़ीज़ा ने मन रब पंहिंजे कुरान करीम में फरमायो आहे तस्वीरूं मां जे पेट जे अंदर ॿियो कोई न बनाईंदो आहे बनाइण वारो पाण बनाईंदो आहे। इमाम हसन के अध इमाम हुसैन के चो त राज बयान कया चो त अगते हली शान बयान कया हुकुम कयो अज दिल सीनो भरियो पियो आहे रब जे कुरान सां कोट ममदा रमजान ताहिरी वारो जेतरी मंज़िल करे आया हो ये रब जो कुरान ॿुधो त ख़बर पए त रब जो कुरान चवे छा थो। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना अल्लाह जे ज़ात बाबरकात सूरतूं बनायूं हेॾे मुंडे निहार रब अखियूं बदिनियूं निगाह हिकिड़ी बनाई अखियूं ब निगाह साम्हूं निहारे चओ त ही टुकड़ो हिन अख जो ही हिन जो चओ नथो थी सघे अखियूं ब निगाह हिकिड़ी कन ब समात हिकिड़ी बेनियाज़ रब चयो जीअं तुंहिंजूं ॿ अखियूं हिकिड़ी निगाह तुंहिंजा कन ॿ पर समात ॿुधण जी हिकिड़ी आहे इहे हसन ऐं हुसैन जूं ज़ातियूं ॿहनि पर जिगर हिकिड़ो ई आहे।
ओ मुझे करीम रब रब चवे तमू बिन सूरतुन में बनाया ऐ मुझे महबूब मुस्तफा दुनिया जे सजे कानून जे उपतड़ करे कायनात ते पैगाम दे छडियो आ मुझे रब हिक खे बिन में बनायो आ मां मुस्तफा बिन मां हिक थो कया दुनिया जे मुल्क जो सदर हिकड़ो हुंदो ॿियो नाइब हुंदो वज़ीर आज़म हिकड़ो हुंदो ॿियो नाइब हुंदो मां मुस्तफा ऐलान त बिन जो थो कया पर उहदो हिकड़ो थो अता कया ऐलान बिन जो थियो आ जन्नत जी वारसी ऐलान ॻाल्हायो ऐलान इए थोड़े हलंदुसि जेकर तू भी हलंदे त मां भी हलंद चओ ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है नौजवान मसूद अहमद मकसूद अहमद अठड़ा दोस्त आहिनि मुंहिंजा वीचारा वॾी मेहनत कंदा आहिनि मता सुभाणे चवनि त असांजे ॻोठ में साईं फ़क़ीर न ॻाल्हायो ॻाल्हाइण वारो ॻाल्हाईंदो तूं ॿुध ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है आले रसूल जो शान ॿुधणो अथई त 11 ऐं 12 वारनि खां ॿुध अज़ीज़ाने मन जो गिरन नहीं देते अपने कंधों से जिनको जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको लगता है कि लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया और जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया दश्ते करबला को अर्श का जीना बना दिया अरे जंगल को मुस्तफा का मदीना बना दिया हर जर्रे को नजफ का नगीना बना दिया वाह मेरा हुसैन तूने तो मरने को भी जीना बना दिया अजीजा ने मन छाथो पूछी तो मुझे हुसैन चाहे मुझे बेनियाज रब बिन सूरतुन के हिक जिगर बनायो मुझे मुस्तफा खुदा पांजे ताकत जो मुज़ाहिरो फरमायो मुझे मुस्तफा वरी रब जे करम के खोले मुज़ाहिरो फरमायो दुनिया जे बिन उजवानन के हिकड़ो उहदो अता फरमायो जे चवी त अञा भी खोलिया या चवी त मां अगते हला मोरा कलाक विंदा ते हीअं सच तो बुधाया असा वारा कलाक थी हीअं ख़बर ही न पवंदी त कलाक कीअं अॻियां त मुंड में वेठा हूं त कलाक गुज़री विया छा तो चवी खोलिया अञा खोलिया हसन हुसैन के इन बिन जे हिकड़ी ॻाल्हि ॿुध पर पक्की ॿुध मैं यार न ॾिजां सुभाणे त सही तो किसो कोन खयो अज़ीज़ा ने मन तवज्जो अज़ीज़ा ने मन कुछ उहे ॻाल्हियूं कया न जेके न ॿुधियूं हुजनि था ज़िंदगीअ में अज़ीज़ा ने मन बिन खे हिकु बनाइण में राज़ कहिड़ो बिन खे हिकु बनाइण में राज़ कहिड़ो आहे खबरदार अमता तुझे दिल में ख्याल अचे त रब महबूब जहिड़ो बनाइण न चाहियो इए नाहे कहीं ॿिए खे कोन बनायई पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन ई दिलबर हुसैन जे वजूद मां हिकिड़ो अहिड़ो बचिड़ो रब बनायो जेको सरापा मुंहिंजे मुस्तफा जहिड़ो आहे या नाहे जवाब ॾियो जे पक न थो त नालो खणा
जे अथव त नालो ॿुधायो सुहिणो अली अकबर शहज़ादो मुझे बेनियाज़ रब जा बांधड़ो मुझे बेनियाज़ रब जा बांधड़ो इते भी खोलिया जॾहिं मुझे मुस्तफ़ा करीम मुझे महबूब मुस्तफ़ा करीम जे बचड़े इमाम अली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे घर में अम्मा बीबी लैला जे वजूद मां कंहिंजे वजूद मां चो कंहिंजे वजूद मां वक्त अचे त तोखे इमाम हुसैन जी शादी ॿुधायां तोखे तफ़सील ॿुधायां मुंहिंजा दोस्त बि मथा मथा ॿ ॻाल्हियूं ॿुधियूं थी अम्मा बीबी लैला जे वजूद मां जेॾी महिल सुहिणो अली अकबर आयो मुंहिंजे सोणे हुसैन मुस्कुरायो उते जो उते मुंहिंजे दिल पर हुसैन जे अखियुनि में वरी आब आयो तवज्जो कर कंपेयर कंदो अच मिलाईंदो अच मदीने के मिलाईंदो अच करबला का अॻु में अच मदीने के मिलाईंदो अच जेॾी महिल इमाम हुसैन आयो मुझे मुस्तफ़ा जे हथड़नि में आयो मुझे मुस्तफ़ा मुर्कियो पिया लुड़किड़ा भी लाड़ा जेॾी महिल सुहिणो अली अकबर आयो आ त मुझे इमाम हुसैन पाक मुर्कियो भी आ त लुड़किड़ा भी लाड़ा हने तफसील में तवील वञण जे बजा हिकु हदीस जो हवालो ॾियां मुझे महबूब मुस्तफ़ा मुझे हुसैन सोणे के हथड़नि में खणी करे कंहिंखे हथड़नि में खणी नालो वठंदो दिल ठरी पवई याद रखी छॾ मुझे दिल पर हुसैन जी मोहब्बत जन्नत जी टिकेट थई याद रखी छॾजा आज़माइणो थई त आज़माए ॾिस जे तोखे मुंहिंजा दोस्त दलील पुछणो आहे त हे फ़क़ीर हिकु न ॿ न 50 दलील ॾियण लाइ तयार आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो आहे जंहिं मुंहिंजे हुसैन सां प्यार कयो उन मां मुस्तफ़ा सां प्यार कयो जंहिं मूंसां प्यार कयो उन रब सां प्यार न मटिजियो कानून मटिजियो जय हुसैन सां प्यार कयो उन मां मुस्तफ़ा सां प्यार कयो जंहिं मूंसां प्यार कयो मुंहिंजो रब उन सां प्यार कंदो आहे बुनियाद छा बनियो जो मोहब्बत हुसैन जवाब ॾे बुनियाद छा बनियो मोहब्बत हुसैन इमाम अली मक़ाम जे लाइ मुंहिंजे करीम आका फरमायो हुसैन मिन्नी वो अन मिन हुसैन हदीस ॿुधी अथव 1000 दफ़ा तर्जुमो ॿुधो तो मुझे आका फरमायो हुसैन मुमा मां हुसैन मां दुनिया इन मुज़ब्ज़ब जो शिकार हुसैन त मुझे मुस्तफ़ा मां समझ में आयो मगर मुझो महबूब हुसैन मां कीअं सॼो किसो गॾु कंदे हिकिड़े जुमले में चवां जेॾी महिल दिल पर हुसैन जे हथड़नि में अली अकबर दिल पर आयो इन हदीस के याद कंदे मुझे हुसैन मुर्कायो भी ऐं रुआरियो भी जॾहिं अम्मा बीबी ज़ैनब पुछो ओ मुंहिंजा दिल पर भा बीबी ज़ैनब त तो ॿुधी कोन्हे का त अम्मा ज़ैनब जी ज़िंदगी छा आहे आए है मुसलमान जेतिरा दलील चङी है फ़क़ीर ॾियण लाइ तयार आहे पंहिंजे तरफ़ खां दीन जे तरफ़ खां लतीफ़ सरकार जे तरफ़ खां त करबला जो तमामु मामिलो अचानक हादिसो नाहे रब जो तय थियल फ़ैसिलो शेर पढ़ा लतीफ़ जो कामिल करबला में करबला में आया अज अमीर वेही बैरन सामो सिधा हया जन तीर पर इहा हुई तकदीर इमामन आ कहीं शहर भी हुए बड़ा लतीफ जा जेके न ॿुधा हुजनी सुणे लतीफ फरमायो
मुझे इमाम पाक जे बचड़न दे निहारियो हिक हिक बचड़ो मैदान में आयो मगर की आयो जी शीर गिदड़न में ऐं रिठन में अची पवंदो जे वक्त में भले मासूम जवान अली अकबर हुजे या सुनो कासिम घोट हुजे मुझो हुसैन तो हुसैना पर जी जो करबला जे मैदान में लहदो ये पलीतन जो मुठियों लाहींदो जी हारी बसर जी मुठिय के लाहे उछलाईंदो ईंदो कायनात जी तारीख निहार कायनात जी तारीख निहार कहीं भी जगह ते आले रसूल ये मुझा दोस्त अजीज हीरा है पजो मुजाहिरो न कयो करबला त करबला थोड़ो पोइते मोटी हल इहो ही कूफे जो शहरा इब्ने जियाद गवर्नर जने इमाम मुस्लिम बिन अकील के मुझे दिलबर हुसैन जे सगे चाचे जे पुत्र के जे मथा 70 हुन तलवार वारा मोकलिया घणा मोकलिया तो रुगी करबला बुझिया कुछ अगु कुछ भी बुधा दो 70 जना जड़े तवा जे घर में इमाम मुस्लिम पहुतो कूफे ने बेवफाई कईया पानी प्यार जा कोशिश कर मुझे गाड़ी में खड़ी पड़ या है हो वो खड़ी सलात मुझे साईं दे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद वाला आलिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा अजीज़ाने मन जड़े कूफे जे अंदर इमाम मुस्लिम बिन अकील तवा औरत जे घर में आ उते मुझा दोस्त अजीज उन जे पुत्र है तारीख बुधाई दिया मां जन्नती पुत्र जहन्नमी पीउ जन्नती वरी बच्चो जहन्नमी तारीख भरी पई आ तफसील जो टाइम ना है जे वक्त में इब्ने जियाद के खबर पई तो आजे पुत्र बुधायो इमाम मुस्लिम मुझे अंबड़ लिखायो 70 तलवारुन ऐं नेज़न सा उन वक्त जे के तमाम बहादुर होया 70 के चे पुत्र शाबाश जी रसो कढबो ना शाबाश पुत्र ये रसो कढे इमाम मुस्लिम जे लाए आया ओडा हिकड़ो शहजादो इमाम मुस्लिम जी जो बाहर आयो हिक खेन बिन खेन एके तालीह कूफन के जहन्नम रसीद कई जने एके तालीह ढेर थी वया हिकड़ो दौड़न लगो दौड़ी दौड़ी इब्ने जियाद के चई एके तालीह सिपाही व्याहल्या बाकी उणे तालीह इब्ने जियाद जलाल में अची उन कुत्ते चयो हिकड़ो मुस्लिम एके तालीहन के खत्म करे छड़ी उन निहारे चयो तोखे इहा त खबर त इमाम मुस्लिम हिकड़ो आ शायद विसरी वयो थई त इमाम मुस्लिम जे जिस्म में जेको खून आ ओहो सोने अली जो खून की अजीज़ाने मन चवे तो की अंदाजो ना है शेर खुदा जे खैबर जी खबर ना है हिकड़ी लत सा कीअं करे छडींदो हे उन्हनि जा बचड़ा हे उन्हनि जो खानदान जे कदे तो के पाणो बचाइणो त सवे ब्या मोकिल न त सभिनी के जहन्नम रसीद बनाए छडींदो किसे मुख्तसर इमाम मुस्लिम वट आया बहानो करे अमन जो पैगाम खणी आया इमाम मुस्लिम के जख्मन में चूर कयो वयो मुझा दोस्त कह पत्थर हया कह नेज़ा हया कह तीर हया इमाम मुस्लिम के जिस्म में खून वही रहो दीवार के टेक नहीं वेहद था वो बदबख्त आयो चवे तो इब्ने जियाद चवे तो अचो तमासा अमन जो गालियो इमाम मुस्लिम ने हारे चवे तो अन्या भी न था मुनाफिकत खां मुड़ो सलात मुझे सही दे अन्या भी नता मुनाफिकत खां मुड़ो किसो वधाइणो ना है खुटाइणो जे वक्त में इमाम मुस्लिम इब्ने जियाद जे साम्हूं आयो इब्ने जियाद पंहिंजे उन तकब्बुराने अंदाज में तलवार के मियाण मां कढी करे फाखराना अंदाज में चवे तो ऐ मुस्लिम
आए मुस्लिम तोखे ख़बर आ त यजीद मुखे गवर्नर बनायो आ। इमाम मुस्लिम फरमायो हा मुखे ख़बर आ उन मलऊन तोखे गवर्नर बनायो आ। ओ इब्ने ज़ियाद तो चवे छा ॾिठो थई इमाम हुसैन में? हेॾे इब्ने ज़ियाद तो चवे हेॾे यजीद जे पासे रुगी बैयत कर कूफे जी गवर्नरी तुझे हवाले। इमाम मुस्लिम निहारे तो चवे ला तसअलनी अन हुसैन, ओ पलीता मुखा इहो न पुछ त मुंहिंजो हुसैन छाहे। इहो सवाल न कर त मुंहिंजो हुसैन छाहे। मुंहिंजो हुसैन उहो आ जो तुंहिंजी हिकिड़ी गवर्नरी त छा रूए ज़मीन जी बादशाही मां दिलबर हुसैन जे कदमनि जे जुतड़ीअ तां कुर्बान करे छॾियां। अज़ीज़ा ने मन ॾाढो मामिलो गंभीर आहे। मोटी अचा पोइ ते मथां ॻाल्हि रहिजी न वञे। इमाम हुसैन सुहिणे सुहिणे अली अकबर खे हथड़े में खयो, यादि आहे न? हथड़नि में खणी करे अखियुनि में लुड़क लड़ी आया। मुर्क भी आई लुड़क भी आई। जॾहिं अम्मा ज़ैनब पुछो ओ मुंहिंजा दिलबर भा हे मुर्क ऐं लुड़क ॿई गॾु कीअं? हे मुर्क ऐं लुड़क ॿई गॾु कीअं? इमाम आली मक़ाम और राज़ ते पर्दो रखियो। राज़ खे राज़ में रखी करे चवे थो ओ मुंहिंजी भेण मुर्क इन करे आई आ, मुर्क इन करे आई आ जो अल्लाह जे ज़ात हेड़ी सुहिणी सूरत मूंखे अता फरमाई आ। लुड़क छाजे करे जवाब थो दे ओ मुंहिंजी भेण मुर्क हिन अता जे करे। वरी जॾहिं मूंखे पंहिंजे पुनल जी यादि आई आ त अखियुनि में वसायो आ। राज़ रखी वियो। अम्मा भी समझी वई आहे। अज़ीज़ा ने मन पाण फरमाइनि था कॾहिं मां महबूब जे हथड़नि में अॼु महबूब सूरत बदलाए मुंहिंजे हथड़नि में आयो आहे। जेकर न सूफ़ी थी चवां त वरी फतवा लॻी वेंदियूं, इन करे फ़िलहाल सूफ़ी नथो थियां, दायरे में रही थो ॻाल्हायां। दोस्त अज़ीज़ मुंहिंजे इमाम आली मक़ाम ख़ुशीअ में पंहिंजा लुड़क उघंदे ऐलान कयो जेको भी इन ख़ुशीअ में सवाल कंदो उन जो सवाल पूरो कयो वेंदो। छा कयो वेंदो? दुनिया थी चवे त मुझे महबूब मुस्तफ़ा जा बचड़ा गरीब हा। ओ दुनिया वारो जे गरीब हा त अॼु ॾींहं ते वंड कंहिंजे दर तो हली रहियो आहे? जवाब त ॾियो। दुनिया जे बादशाह जो वंड भी बीही वेंदो आहे, सखी हातम जा दर भी बीही विया, लेकिन मुझे मुस्तफ़ा जे बचड़नि जा दर अॼु भी खुलियल थी। यादि रखी छॾी। हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, हर घर दे दरवाजे शाम नु बंद होंदे, सदा खुला दरबार अली दे लाला दा। सदा खुला चो सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लाला दा। बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहु अल्लाह कंदे जिक्र फला अल्लाहु अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाहु अल्लाह अल्लाहु अल्लाह। चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। सुनिए जो अकीदो ॿुधो। अखियां ताबश बावुज़ू में रखदा, अखियां ताबश बावुज़ू में रखदा, करना
है जो करना है करना है दीदार अली दे लाला दा। आशिकन जो अकीदो आ दीदार जे ला चरस कोन पियंदा हन, भंग कोन पियंदा हन। खबर आ त चरस ऐं भंग, शराब ऐं चिल्म इहा यजीद जी पसंदीदा शय आ, मुझे हुसैन जी पसंदीदा शय रब जो कुरान। हाँ मुसलमान आंखों खोल, करना है जो करना है दीदार अली दे लाला दा। बन जा खिदमतगार अली दे लाला दा, बन जा खिदमतगार अली दे लाला दा। शेर के पस्तो कया गाल रहजी न वने, गाल पे खयम इमाम हुसैन सुने ऐलान कयो, जेको भी सवाल कंदो अजु न जे मन जी मुराद पूरी थींदी। सालन जा सवाली कंहिंखे पुटड़ो पियो खपे, कंहिंखे बनड़ी पई खपे, कंहिंखे बकरियूं कंहिंखे ज़ाल, सबको सवाली हिकिड़ो ॾींहुं ॿियो ॾींहुं ऐं सखीअ जो दड़ो खुलियल रहियो आ। टे ॾींहं ते भेण बीबी ज़ैनब अची वई आ। ॿुध त ॿुधाई अम्मा ज़ैनब आई आ, अम्मा ज़ैनब आई आ। कतार में बीहण जो इरादो इमाम हुसैन फरमायो भेण ही चाहे। ओ मुझा अदा ऐलान थियो आ सवाली जो सवाल, हूं भेण थींदी हां अज सवाल थी आई हां। इमाम अली मकाम फरमायो ओ मुझी भेण वो कहिड़ो भाव जेको भेण जी गाल पूरी न कंदो। देर नथी थे तवज्जो कजा, देर नथी। बीबी ज़ैनब इमाम अली मकाम जा इहे जुमला ॿुधी सदन जी घरवारी बीबी लैला ॾे निहारण शुरू कयो। कंहिंॾे निहारी ॻाल्हायो, कंहिंॾे निहारी वराए इन करे तो पुछा त ॻाल्हि बि यादि हुजई, ख़बर बि पक्की हुजई। कंहिंॾे निहारण शुरू कयो, बीबी लैला केरा? मुझे हुसैन जी कुंवारा अली अकबर जी अम्मड़ा। बीबी लैला केरा? जवाब दे मुझे दिल पर हुसैन जी कुंवारा, सुने अली अकबर शहजादे जी अम्मड़ा। मुझे महबूब जी भेण जॾहिं उन ते निहारण शुरू कयो, तवज्जो सवाल करे थी भाउ सां, जवाब तो दे भाउ। भेण उहो कहिड़ो भाउ आहे जेको भेण जी ॻाल्हि पूरी न कंदो? अञा सवाल कोन कयो अथई, निगाह थी खणे बीबी लैला ॾे। बीबी लैला समझी वेंदी आहे छो त मुझे हुसैन सां गॾु रहण वारी आ, मुझे इमाम अली मकाम सां गॾु खाइण वारी आ, गॾु पीअण वारी आ। याद रखी छॾजा अज़ीज़ ने मन मौज़ू बदलाइण नथो चाहियां, न त इते जो इते सुम औरसनल किताब लज़ी नस्तफ़ैना ते हलियो वञा, पर लॻे थो त न खोले सघंदुमि। हिकिड़ी ॻाल्हि जन्नत ते मामिलो पूरो थी वेंदो। जंहिं वक़्त में बीबी ज़ैनब निहारण शुरू कयो, बीबी लैला मुर्की चवण लॻी, ओ मुंहिंजे सुहिणे घोट जी मिठड़ी भेण नौकर हूंदो आ, मालिक हूंदो आ। सोच मुसलमान, बीबी ज़ैनब लबड़ा कोन चोरिया, बीबी ज़ैनब सवाल कोन कयो, उन दरगी निगाह कया। निगाह करण सां बीबी लैला समझी वया अॼु ॿियो सवाल न है, अॼु हिन दिल पर अली अकबर जो सवाल। निहारण सां जंहिंजी पाक घरवारी समझी वञे, ॿुधा उन जे घोट इमाम जो मक़ाम छा हूंदो। इमाम अली मक़ाम जी प्यारी कुंवार बीबी लैला सोणी निहारे चयो, ओ सोणी मालिकन जे हूंदे नौकर जी कहिड़ी मजाल आ, मालिकन जी मर्ज़ी आ। हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वली जॾहिं वली सां ॻाल्हाईंदो आहे त विलायत जी ॿोली ॻाल्हाईंदो आहे, चोर सां ॻाल्हाईंदो आहे त चोराणी ॿोली ॻाल्हाईंदो आहे, वापारी हिक ॿिए सां ॻाल्हाईंदो आहे त आङुरनि वारी ॿोली ॻाल्हाईंदो आहे। हा या न जवाब ॾियो।
पर जॾहिं मंज़िल वारे सां ॻाल्हाईंदो आहे फर्श ते वेही तकदीर जूं ॻाल्हियूं कंदो आहे। बीबी लैला जवाब ॾिनो, बीबी ज़ैनब मुंहिंजे सुहिणे हुसैन ॾे निहारियो, अता जी मुंहिंजी भेण अॼु टियों ॾींहुं हुआ, हा मुंहिंजी अदी अॼु मुंहिंजी दिलि थी चवे 3 ॾींहं तो स्कूल थियो, हाणे इहो दिल पर मूंखे ॾे त वञी मां स्कूल